हाँ सर इनमें तो 1962 लिखल है। 1962 लिखल। अॻियां हिनखे दरवाज़नि जे करे वरी जे कॾहिं दरिया में पाणी आहे त ऑटोमेटिक दरवाज़ा बंदि थींदा आहिनि, इहो पाणी वरी अॻिते न वेंदो। छॾण में माना महफ़ूज़ हिते न हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिते हींअर हवा ॾिस लॻे थी ऐं गर्मी घटि थी महसूसु थिए। वणकारी चौधारी पाण खे ॾिस न, चौधारी वणकारी आहे, दरिया जे पाण वेझो आहियूं हिन जे करे, ऐं टेम्परेचर बि घटि हूंदो। तूं सुञाणी थो बकरियूं? बकरियूं सुञाणी थो कहिड़े नस्ल जूं आहिनि? हा वॾो जेको कामोरो बडी आहे ही बकरी जेका वेठी हा हीअ त नर आहे, चइबो आहे नर आहे न बकरी ही किठ आहे किठ चइबो आहे, पर हिननि में थोरो टापर आहे हाणे, यानी जीअं असली चऊं न उहे कोन्हनि, छो जो हिन जो छेलो बि ॾिस शान टापरो आहे। हीअ बकरी वेठी आहे, हीअ इन जा माना कन तव्हां वॾा आहिनि, पर हिननि वटि शान वटारो जेको आहे थोरो टपरो आहे, न त हेॾा शौक़ीन माण्हू हेॾो टपरो न रखंदा, माना हुननि जा कन वॾा हूंदा।